हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। बली राजा जे विमान अवतार में भॻवान खे पंहिंजो सभु कुझु दान में ॾिनो हुओ। उन जी अॻे जन्म जी कथा इहा आहे त अॻे जन्म में हू ॾाढो परमादी हुओ। जुआ, चोरी, ठगी सभु अवगुण ऐं विकार हुन मंझि हुआ। साधुअनि महात्माउनि जी निंदा करणु, हुननि खे दुख ॾियण जो हिन जो ॼण धंधो हुओ। परमाद में माण्हू सभु कुझु उल्टो थो सम्झे, अधर्म खे हू धर्म थो लेखे। उन जो इहो स्वभाव थिए थो। हिकु ॾींहुं हू गुलनि जा हार ठाहे हथनि में चंदन इत्र खणी हिकु वेश्या ॾे वञणु लॻो। वाट ते बरसाति पवण सबबु गप हुई तिरकी पियो। घणी ई कोशिशि कयई पर हथनि में जेको हार हुओ उन ते गप जा छंडा पइजी विया। ख़्यालु कयई त अहिड़ा हार कीअं वेश्या वटि खणी वञा। वाट ते हिकु शिव जो मंदरु हुओ, उन्हनि में हलियो वियो ऐं इहो हार ऐं इत्र फुलियल खणी शिव भॻवान जी मूर्तीअ ते चाढ़ियई ऐं ॿिया हार वग़ैरह वठी खणी वियो। हुनखे त ॾींहुं राति वेश्या विकार लॻा पिया हुआ ऐं सारी उमिरि ईअं ई गुज़ारी। आख़िर मरण बाद जम जा दूत खेसि हिनखे धर्मराज जे दरबार में वठी विया। संदसि हिसाबु खोलियो वियो त ईअं निकितो त हिन सारी उमिरि कुकर्म कया आहिनि, पर हिकु पुण्य कर्म कयो हो जो गुलनि जो हार इत्र ऐं फुलियल खणी भॻवान शिव खे चाढ़ायई। शिव भॻवान ते चाढ़िया हुआ। संदसि भावना कहिड़ी बि हुई, परमात्मा जो नालो रंज मां वठिजे या प्रेम मां, त बि अंतकोण खे ज़रूरु शुद्ध कंदो। उन ई तरह हिन जेके फुल गुल शिव भॻवान ते चाढ़िया हुआ उन जो फल इहो ठारायो वियो जो हुनखे देवताउनि वारा 3 कलाक इंद्र पदवी मिली। हिन खां पुछियो वियो त अवल शुभ कर्मनि जो फल वठंदे या ॿियनि कर्मनि जो। हिन अवल इंद्र पदवी घुरी। हू इंद्र थियो त यकदमि पछताव करे मन ते अॻे बुरे कर्मनि लाइ फिटकार वधायई ऐं ख़्यालु कयई त ही वक़्तु धर्म जे कर्मनि में लॻायां। उन वक़्तु इंद्राणी हिनखे आज़माइण आई, पर हिन हथ जोड़े चयसि त ए माता, मूं वेश्यनि जा भोग घणे ई वरिता आहिनि। पुठे जन्म में तूं मुंहिंजी माता आहीं। कामदेवनी गौ, कल्पवृक्ष, ऋषि मुनि, अप्सराऊं सभु उन वक़्तु संदसि राजा इंद्र जेको हुओ न, बली राजा, उन जे वस में हुयो। हिन कामदेवनी गऊ विशिष्ट मुनि खे ॾिनी हुई ऐं ॿिया उदारता सां अनेक दान पुण्य कयई। आख़िर समूह ख़तमु थियो 3 कलाक, पर हिननि दाननि पुण्यनि करे खेसि बली राजा जो जनमु मिलियो। दान करण जो स्वभाव जो हुन जे अंदरि पियो हुओ, सो हिन जनम में बि हलियो आयो ऐं ॾाढा सुख भोॻियई। जेको हुन पुठे 3 कलाक में ध्यानु कयो हुओ उहो हिन जे अॻे राजा जेको राजा बली जो जनमु हो उन में अची वियो ऐं हिन भॻवान खे दान कयो। जेकॾहिं इंद्र पदवी जी अरसे में बि हू परमाद में पियो हुजे हुआ ऐं दान पुण्य न करे हुआ ऐं वक़्तु ऐश अशारतनि में वञाए हुआ त हूंद हमेशह लाइ गौर नरक में पियो हुजे हुआ, नरक खे भोॻे हुआ। चओ जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी वई त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। जेतिरो थी सघे असांजे YouTube चैनल आत्मज्ञान खे वञी सब्सक्राइब कयो। जय सिया।